गिलगित बल्तिस्तान की 78वीं जश्न आज़ादी की तकरीब सदर आसिफ अली ज़रदारी की शिरकत। गिलगित बल्तिस्तान के गवर्नर ऐं वॾे वज़ीर सदर आसिफ अली ज़रदारी की अजा कई। सदर ज़रदारी परेड जो मुआयनो कयो। तकरीब के खिताब कंदे सदर आसिफ अली ज़रदारी चयो त 1947 ईस्वी में गिलगित बल्तिस्तान के माण्हुनि आज़ादी वठी पाकिस्तान सां अलाक़ कयो। जंग में हज़ारे जवान शहीद थिया। सभिनी खे भेटा पेश कयां थो। अवां मज़हब के बुनियाद ते पाकिस्तान में शमूलियत अख्तियार कई। अॼु मुंहिंजी दिलि अवां जो प्यार ॾिसी ख़ुशी थिए थी। ये महसूस थे तो ही मुझो घर आए अवां मुझा पाड़ेसरी आयो। गिलगित बल्तिस्तान के वॾे वज़ीर हाजी गुलबर खान चयो त कश्मीर मसले जो हल वक्त की जरूरत है। आज़ाद कश्मीर के वज़ीर आज़म चौधरी अनवर खिलाफ बेतमादी रिथ मुसलसल देर जो शिकार ईंदड़ 4 ॾींहनि ताईं पेश न थियण जो इम्कान। ज़रन मूजिब पीपल्स पार्टी बेतमादी रिथ पेश करण बाबत अञा ताईं को फ़ैसिलो न करे सघी आहे। फॉरवर्ड ब्लॉक से पीपल्स पार्टी में शामिल थींदड़ मेंबर भी परेशान। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बेतमादी रिथ पेश करण के हवाले से हतमी फैसलो कंदो। गुज़िरियल ॾींहुं बिलावल भुट्टो ज़रदारी चित्राल में मीडिया से ॻाल्हाईंदे चयो हो त हू आज़ाद कश्मीर में हुकूमत ठाहिण की पोजीशन में अची विया आहिनि। पाकिस्तान गैरकानूनी अफ़गान शहरनि की बेदखली लाइ 20 ॾींहनि बाद तुर्कम सरहद खोले छॾी। परॾेही वज़ारत के तर्जुमान ताहिर अंदराबी मूजिब सरहदी हंध कार्गो ट्रकनि ऐं आम मुसाफ़िरनि के लिए बंद रहंदा। खैबर ज़िले के डीसी बिलाल शाह तस्दीक कंदे चयो आहे त अॼु सुबुह तुर्कम बॉर्डर रुगो पनाहगीरनि लाइ खुलियो वियो आहे। सवे अफ़गान पनाहगीर तुर्कम इमिग्रेशन सेंटर पर अची विया आहिनि। ज़रूरी कार्रवाई बाद खेनि अफ़गानिस्तान वञण की इजाज़त ॾिनी पई वञे। तुर्कम सरहद वापार ऐं पैदल अचवञ लाइ बंद रहंदी। 11 अक्टूबर ते पाक अफ़गान शिकतण बाद तुर्कम सरहदी रस्ता हर क़िस्म की अचवञ लाइ बंद किया विया हुआ। UNHCR के तर्जुमान मूजिब 8 अक्टूबर ताईं 16,15,000 अफ़गान शहरनि खे तुर्कम के रस्ते मुल्क बदर किया वियो आहे। सिंध भर काउंसिल की 33 सीट्स ते एक ही वक्त पोलिंग। 160 उम्मीदवारनि विच मुक़ाबलो। कराची की 16 सीट्स ते 100 खां वधीक उम्मीदवार मैदान ते लथल। हैदराबाद मीरपुर खास सखर ऐं लाड़कानो डिवीजन के 17 सीट्स ते 60 खां वधीक उम्मीदवारनि में मुक़ाबलो। हैदराबाद के 3 सीट्स ते 15 खां वधीक उम्मीदवार आमो साम्हूं। सखर की 2 सीट्स ते 6 उम्मीदवारनि ऐं लाड़काने की 2 सीट्स ते 5 उम्मीदवारनि में मुक़ाबलो। सूबाई घर वज़ीर ज़ियाल हसन लंजार, आमिर नवाज़ वड़ाइच, अतर अब्बास सोलंकी ऐं कुर्बान मलानो बि मैदान में लथल। केबी लगारी, सैद जाफ़र शाह, जमाल नासिर बुलो, राशिद दुरानी ऐं ॿिया उम्मीदवार बि चूंडुनि में हिसो वठी रहिया आहिनि। 27,000 खां वधीक वकील वोट जो हक़ इस्तेमालु कंदा। पोलिंग सुबुह 9 वॻे खां शाम 5 वॻे ताईं जारी रहंदी। शहीद बेनज़ीराबाद जी सीट ते प्रोग्रेसिव पैनल के ज़ियाल हसन लंजार ऐं नेशनल पैनल के केबी रिंद विच में मुक़ाबलो। जैकबाद भरिसां तेज़ रफ़्तार कार कल्टी, भेण भाउ ऐं हिकु औरत फौत, 4 ॼणा ज़ख़्मी। सदर थाणे जी हद शंबी शाह लिंक रोड ते तेज़ रफ़्तारी सबब कार कल्टी थियण बाद पानी के तला में किरी पई। लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। फौतन में हनीफ़ा ज़ाल गुलाम हुसैन, अंशल दी एजाज़ अहमद ऐं अरसलान पुट एजाज़ शामिल। शाहपुर चाकर भरिसां ट्रैक्टर ट्राली 11,000 वोल्टेज की तारुनि सां टकराइजी वई। 2 पुरियत सड़ी फौत, ड्राइवर समेत 3 ॼणा ज़ख़्मी। ॻोठा माण्हुनि लाइ ॾाहिरी में पलाल सां भरियल ट्रैक्टर ट्राली के बिजली की तारुनि मां बाहि लगी वई। 28 वरनि जो सदाम ॾाहिरी ऐं 35 वरनि जो वज़ीर बिल सड़ी मौके ते ई फोत थी विया। गुलशेर ॾाहिरी, रेहान ॾाहिरी ऐं ट्रैक्टर ड्राइवर ज़ख़्मी। गुलशेर ॾाहिरी ॻणती जोगी हालत में नवाबशाह अस्पताल मुंतकिल। ऐं सारियुनि जो मुनासिब अघु न मिलण ऐं नाजाइज़ कटौती ख़िलाफ़ आबादगार सरापा एहतजाज। शदादकोट में सिंधारी आबादगार एहताज जे सर ते अनाज मंडी का कोटू मोटू चौक ताईं रैली कढी धरणो ऐं वियो। वॾे अंग में आबादगारनि की शिरकत। कंबर ऐं बारह में भी JUI जे सर ते मुज़ाहिरा। अॻवाननि चयो त 1500 खां 2200 रुपयनि ताईं जो अघु ॾियणु मुआशी क़त्ल आहे। घटि में घटि साड़ियुनि जो अघु 4,000 रुपया मुक़ररु करे नाजाइज़ कटौती कंदड़ कारखानेदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।